शरीफ पढ़ो किबला संग सैयद सादात सैयद नूर मोहम्मद शाह लक्यारी दामत बरकातुल आलिया जी जोजा मोहतरमा जे उर्स मुबारक के सिलसिले में ये महफिल सजाई हुई जिक्र हुसैन जी सायन जे रूह के इसाले सवाब कजे सब अलहम्दु शरीफ पढ़ो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा बल्लिग हाज़िहिल फ़ातिहा वल क़ुरआन वस्सलातु वल ख़वातिम इला सय्यिदिना। अल्लाहुम्मा इग़फ़िरहा वरहमहा वआफ़िहा वअफ़ु अन्हा वअक्रिम नुज़ुलहा ववस्सिअ मुदख़लहा वग़फ़िर ज़ुनूबहा वजअल क़ब्रहा रौदतन मिन रियादिल जन्नह। अल्लाहुम्मा इग़फ़िर लिल मुस्लिमीन वल मुस्लिमात या रब्बल अल्लाहु आमीन। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ पढ़ो को दफा। अल्लाहुम्मा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सल्लल्लाहु व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसारि वल मुहाजिरीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से सब यक ज़बान थी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह करीम खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन करीमन जी मोहब्बत में जियारे इन ही मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम खां दुआ है त अहल बैत अतहार जी मोहब्बत असांजे सीनन में उजागर फरमाए ऐं सय्यद शुहदा इमाम हुसैन जी तालीमात जे मथा शाल अमल जी तौफीक अता फरमाए। प्यारा दोस्तों, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा हिकड़ी मुबारक आयत हिन फकीर तिलावत कई। ते मुबारक आयत में मुझे मालिक रब्बे ज़ुल जलाल वल इकराम में इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह, बेशक उहे माण्हू जन चयो असांजो रब अल्लाह हुआ।
क़ालू रब्बुना जंहिंजो असांजो पालनहार अल्लाह हुआ, असांजो मालिक अल्लाह हुआ, असांजो ख़ालिक अल्लाह हुआ, असांजो परवरदिगार अल्लाह हुआ, असांजो मददगार अल्लाह हुआ, असांजो हामी ऐं नासिर अल्लाह हुआ। रब्बुन अल्लाह चयूं असांजो रब अल्लाह हुआ। ॿिया बि दर हुया, ॿिया बि वसीला हुया, ॿिया बि तरीक़ा हुया, पर मुसलमान चयो त मुंहिंजो रब अल्लाह हुआ। जॾहिं मुश्किल पई, जॾहिं दुख पहुतो, जॾहिं दर्द पहुतो, जॾहिं आंज आयो त हिन चयो मुंहिंजो रब वेठो आहे, मुझो अल्लाह मौजूद आ, मुझो मालिक मौजूद आ, मुझो खालिक मौजूद आ, मुझो अल्लाह मुझो मददगार आ। रब जे नाले ते मजबूत थी वेठो। जॾहिं ईमान आंदई, अल्लाह जे मथां यकीन रखई, रब जे मथां तवक्कुल रखई, अल्लाह जे ला मुत्तकी बणियो, रब जे ला मोमिन बणियो, अल्लाह जे ला मुसलमान बणियो, अल्लाह दे मुतवज्जे थियो, चयई मुझो रब अल्लाह हुआ। सुम्म इस्तकामू, पो इन जे मथां इस्तिकामत धारे भी रखो। जॾहिं चई मुझो अल्लाह, मुझो रब अल्लाह हुआ, पो ॿिए के पासे नथो वजाए। हाणे इस्तिकामत धारे हिक नज़र अल्लाह ॾेई रखियो वेठो आहे। इस्तिकामत धारी यकीन रखई, अल्लाह का सिवा पंहिंजो मतलूब मक़सूद ॿिए कंहिंखे न बणायई। रब थो फरमाए जॾहिं बानो मुंहिंजो बणिजी वेंदो आहे त मां अल्लाह वरी उन जो बणिजी वेंदो आहियां। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुन्नियुनि जी महफ़िल में वेठा आहियो, कारनि ऐं गोरनि ऐं साईं मुंहिंजा नासियुनि जी महफ़िल में न आहियो, तव्हां सुन्नियुनि जी महफ़िल में वेठा आहियो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। असां मुवहिद बाहियूं, असां रिसालत के मञण वारा बाहियूं, असां अहल बैतन के भी मञण वारा आहियूं, त असहाबनि जा बि हुबदार आहियूं। सुभान अल्लाह। मां तव्हां के कुछ अकीदे जूं ॻाल्हियूं ॿुधाइण चाहियां थो, जो ही जा सुन्नी मुसलमानो गौर सां ॿुधो ऐं चओ त इंशाअल्लाह अमल भी कंदासीं इंशाअल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो जे बाने चयो त कालू रब्बुन अल्लाह, असांजो रब अल्लाह हुआ। पो अल्लाह जी तौहीद ते, रुबूबियत ते, उलूहियत ते ईमान आणण का बाद में सुमस्तकामू, इस्तिकामत धारे भी रखो। अल्लाह के छड़े बे पासे नथो वजाए, रब के छड़े बे रस्ते दे नथो वने, अल्लाह के छड़े गैरन दे नथो वने के बुत परस्त बनिया, के सही मुझा गैर परस्त बनिया। सुन्नी मुसलमान मुवहिद अल्लाह परस्त बन जी वियो। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए जड़े मुंजा बन जी विंदा आयो, जड़े मुंजी तौहीद ते ईमान आणियो, वो इस्तिकामत धारे भी रहो, बे के पास न वाझायो। नतीजो यो निकरो जो मददगार मां अल्लाह पाण बन जी विंदुस। वरी जो सुभान अल्लाह। कालू रब्बुन अल्लाह, जरे चेन असांजो रब अल्लाह हुआ। सुमस्तकामू, पोइ इन ते इस्तिकामत धारे बीठो। अल्लाह जे कुरान अगे छा फरमायो, ओ ये इस्तिकामत वारा, ये सच्चा पक्का मुसलमान जेके रब ते यकीन रखण वारा हन। अल्लाह फरमायो त ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, उनन जी मुश्किलातुन में उनन जी मदद जे ला मां अल्लाह मलाइकन के नाज़िल कंदो आया। सुभान अल्लाह। रब तो फरमाए जड़े तवा मुंजा बनजी वणो त कुल्लियतन मुंजा थी वणो। ये न थे जो कुछ देर जे ला अल्लाह के बसजू, कुछ देर जे ला वरी वडेरे जे दरवाजे ते पहुंचो। हां, अमीरन जा दरवाजा पर खड़कायूं, फिलाने दे वणणो आ, फिलाने दे वणणो आ। न,
मुझे मुर्शिद गौसुल आजम पीराने पीर दस्तगीर महबूब सुबहानी गौसे समदानी शहबाज ला मकानी सय्यदुना व मुर्शिदुना व सनदिना व मौलाना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी सब जो रज़ियल्लाहु तआला अन्हु। हजरत सैयदना गौसे आजम फरमायो जडे मानन के का मुसीबत पहुंचंदी आ तो अव्वल पंजे यारन दोस्तन ते अजीजन अकारिब ते मानन ते भरवसो कंदो आ। मुजो भाव वेठो आ, वडेरो वेठो आ, कोठ जो चंगो मुर्स वेठो आ, मित्र वेठा हन, माइट वेठा हन, मुजी मुश्किल में मदद कंदा, मुजा हाल भाई थींदा, मुजा दुख भाई थींदा, मुजा हमदर्द थींदा, मुजा हद डोखी थींदा। अव्वल मानू रिश्तन दे नजर विझंदो आ, माइटन दे ऐ मानुन दे ऐ पावर दे ऐ कुदरत दे नजर विझंदो आ। पर जडे उन्हन मां मायूस थींदो त पो पंजे पैसे माल ते भरवसो कंदो। चंदो पैसो खर्च करस बाबा। आजकल जी असा पाकिस्तान में हले दो जिथे बियो कम न थे उते चाचो कायदे आजम कम करे दिखारी दो। आओ ना जो ही वारा वधी के सतायल है। अल्लाह हिदायत दींदो असा जो हुक्मरानन के। अल्लाह हिदायत दींदो। हिदायत का चढ़ी विया है मोचड़ो कम कंदो है ना। अल्लाह मददगार है, रब वट पावर है। रब जडे सुधारण चाहिदो आहे जे इए न सुधरंदा तो मोचड़ो अल्लाह पाण नाज़िल कंदो। ओ एकड़ो हमरा पे जे त अल्लाह से 4 किताब नाज़िल किया है मानन जी हिदायत दिला। तो बियो पे जे मौलवी साहब भूलियो ही 4 किताब नाज़िल किया दे एकड़ो डंडो भी नाज़िल कियो दे। जे कोई न किताबन में न सुधरे उन जिला डंडो हो जे जे वापडा वारन जिला साईं चयो है। अल्लाह हिफाजत में रखे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अर्ज़ पे कया हजरत सैयदना गौसुल आजम पीराने पीर फरमायो जडे मानू के का मुसीबत इंदी आ त अव्वल पंजे रिश्तेदारन पंजे हमदर्दन पंजे मददगारन ते भरवसो कंदो आ। पर जडे उनन मा मायूस थी वने उन का बाद में मानू पंजे माल मिल्कियत पैसे ते भरवसो कंदो आ। पैसो दींदुस कम थी विंदो, माल दींदुस कम थी विंदो, दुनिया जे जरिए पैसे जे जरिए दौलत जे जरिए मुखे फायदो थींदो। पर जडे पैसो भी कम न करे पो मानू पांजी जान ते भरवसो कंदो आ त मां हेडो का भूखा न आया, मां हेडो पहलवान आया, मुश्किल के हल करे विंदुस, मुश्किल के मुंह दई विंदुस, मां हेडो बहादुर आया पांजी जान ते भरवसो कंदो आ। पर जडे पांजी जान का मायूस थी वने पांजी कुवत भी कम करण छडे वने हजरत सैयदना पीराने पीर फरमायो आखिर में मानू अल्लाह दे मुतवज्जे थींदो आ। जडे माइटन साथ छडियो दुनिया वारन साथ छडियो जडे माल फायदो न दिनो पांजी जान फायदो न दिनो पो मानू चंदन मौला हाने तू मदद कर, मौला हाने तू करम कर। मुझे मुर्शिद गौसुल आजम फरमायो त पेरे दी तमा दुनिया के छडे दौलत के छडे माइटन अजीजन के छडे मानुन के छडे पांजी जान ता भरवसो लाहे पहरे वक्त में जो मुझा मौला तू मुझी मदद फरमा। मुझा करीम रब तू करम कर, मुझा मौला तू मेहरबानी फरमा। पहरे ॾींहं ते जे अल्लाह दे मुतवज्जे थियो त पहरे लम्हे अल्लाह तव्हांजी हर मुसीबत खां तव्हांखे निजात ॾेई छॾी। वरी जो सुभान अल्लाह। ये ना है तो जिंदगी में कदे मुसीबत नहीं दी, बीमारी नहीं दी, ये मुमकिन ना है। जिंदगी में परेशानियों भी इंदियों, दुख भी इंदा, बीमारियों भी इंदियों, तकलीफों भी इंदियों, पर मोमिन बानो करे मुसीबत उनके दिसी रब का मुंह न मोड़ींदो आ।
थोड़ी तकलीफ ईंदी न माण्हू वरी अल्लाह ते कावड़िया वेठा हूंदा अल्लाह मूंसां हीअं कयो रब मूंसां हीअं कयो आहे न जो हीरा मुस्लमान ईअं नाहे जे ॾींदो रब आहे त लाहींदो बि अल्लाह मुझे मालिक वट कुदरत मुझे अल्लाह वट पावर जेके तकलीफ आई त रब के सड़ो कर अल्लाह के पुकार रब के याद कर कालू रब्बुल्लाह मुसीबत आई चई त मुझो अल्लाह वेठो चो सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए तू मुखे याद कंदो ही तो मां वरी तोखे याद कंदो मुखे याद करण वारो थी फज़कुरूनी अज़कुरुकुम तू मुखे याद कर त मां तोखे याद कया वशकुरूनी वला तकफुरून ओ जो ही वारो कुरान तो फरमाए मुझी नेमतुन जो शुक्र अदा कयो मुझी नेमतुन जो इनकार न कयो थोड़ी तकलीफ अचे त हाय भागा था कयो थोड़ी तकलीफ पहुंचे त रड़ियूं दाहूं था कयो इए न कयो सब्र कयो अल्लाह के सड़ो कयो रब दे मुतवज्जे थियो अल्लाह तो फरमाए नंढी मुसीबत आया वडी मुसीबत लाहण वारो मां अल्लाह आया वरी जो सुभान अल्लाह का गाल समझो था कि न समझो थोड़ी तकलीफ ईंदी रोड ते एहतजाज जे लाइ निकिरी आयो जो ही जो जवान साईं मुझा पानी खुटी पियो मेहरबानी कयो वडेरन के घणा दफा वोट दे चाढ़ियो थई वडेरन के सदड़ा कया थई केडी मल सड कर मुझे मालिक के मुझा मौला वडेरन मां ना उम्मीद थिया तू मदद कर हाय हाय मुझा मौला एमएनए जो भी दरवाजो खड़कायो सी ओ मुझा करीम रब एमपीए जो भी दरवाजो खड़कायो सी ए मुझा मौला दुनिया वारन जे दरवाजन ते भी हली व्यासी मौला सर्रे जो फायदो न थियो आ तू मदद कर तू इमदाद नाजिल फरमा ओ जो ही वारा तू मुझे रब के सदे तड़िस मुझे अल्लाह के पुकारे तड़िस जेको मालिक के सदींदो आ अल्लाह तो फरमाए मत जो साथी हमदर्द हट डोकी पड़ी समझो था कि ना कोंदा समझो अल्लाह अल्लाह करे त ॾिसने असा फकीरन का सिख तो के बुधायूं कंदो रह तू सदा अल्लाह 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 कंदो रह तू सदा अल्लाह 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 इन तरह सी नो ठरी सो पवे कर जो के जिक्र जो कमा सोहने सतार जो नफ्स शैतान इन सामरी थो पवे ओ सब इबादत का बेहतर आ जिक्र खुदा आदिनो नसु असांखे मिठे मुस्तफा फज़कुरूनी चयो पाण रब पाक भाग भयल इन सावरी थो पवे वरी जो सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए जड़े तो चयो मुझो रब अल्लाह हुआ सुमस्तकामू ज़बानी गाल न कर इस्तिकामत धारे भी थलो ज़बान से चयो जी मुसलमान आयो नाले जा तो मुसलमान थिया सी पर कुरान तो फरमाए नाम गणिया मुसलमान न थियो रुगी ज़बान सा न चो त असा जो रब अल्लाह हुआ पर दिल भी तस्लीम करे नफ्स भी मुतमइन हुजे या है इस्तिकामत सुमस्तकामू रब फरमायो न सुजाग बैठा आयो कुरान जी आयत जो तर्जुमो पढ़ी वठा तो पोकर बला दे हलऊं था सुभान अल्लाह हे मुकदमो तो पेश कया त तवा के इमाम हुसैन जी इस्तिकामत बुधाईंदुस सुभान अल्लाह अल्लाह जे कुरान फरमायो जदे तवा चयो असा जो रब अल्लाह हुआ
पोइनते इस्तिकामत धारे भी हो तवाजी दिल बि अल्लाह दे मुतवज्जे हुजे तवाजो नफ्स बि मुतमइन हुजे जरे तवा अल्लाह ते भरवसो कयो पो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका तवाजी मुसीबतुन में मुश्किलातुन में तवाजे दुखन में अल्लाह मलाइकन के नाज़िल कंदो आहे तवाजी मदद जेला मलाइक लईंदा आहिनि से चवंदा आहिनि अल्लाह तखाफू वला तहज़नू ओ मुसलमान खौफज़दा नथी गमगीन नथी दुखारो नथी परेशान नथी व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून मलाइक लहींदा आहिनि अचे चवंदा आहिनि दुख न कर ड्रिप्युन अल्लाह ते भरवसो जो रखियो अथई रब जे रुबूबियत जे मथां ईमान जो आंदो अथई हाणे खौफ़ज़दा नथी ये मौसमी हवा है हली वेंदी मुसीबत दुख लही वेंदा व अबशिरू तुझे ला बिशारत केड़ी बिशारत बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून सा जन्नत जो वायदो करे छलियो जो ही में वेही जने तू अल्लाह अल्लाह कंदो ही रब ते भरोसो कंदो ही अल्लाह ते यकीन रखंदो ही वो इस्तिकामत धारे बिहंदो ही कुरान चयो हाणे दिलगीर नथी दुनिया जा खौफ बिल्लाह छडींदो साए रब तो फरमाए आखिरत जो परेशानियों बिल्लाह छडींदो साए वडे में वडी नेमत जन्नत आ उन जन्नत जे लाभ रब तो चए मां वायदो करे थो छडिया वरी जो सुभान अल्लाह मोमिन कुर्सी जो ख्वाहिशमंद न हुंदो आ मोमिन दुनिया जो तलबगार न हुंदो आ मोमिन माल जो तलबगार न हुंदो आ ईमान वारो रब जो तालिब हुंदो आ आयत में खबर पई त ईमान वारो अल्लाह जो तालिब हुंदो आ जडे तलबे इलाही दिल में अची वई वो अल्लाह तो फरमाए चैनी पासे तुझो मददगार मां अल्लाह आया सुभान अल्लाह समझ में आई आयत दा तर्जुमो समझ में आयो हाने समझो त इन आयत ते जमीन ते त घणाई अमल करण वारा आहिनि पर हकीकी अमल करे ॾसण वारो इमाम हुसैन वा हूअं त घणनि अमल कया कुरान पढ़ियो कुरान परखियो कुरान समझो कुरान सिखियो कुरान सेखारियो पर जेको कुरान पढ़ी ऐं उन जे मथां अमल करण वारी ज़ात आ कुरान पढ़ी माण्हुनि खे दीन सेखारण वारी ज़ात आ खुदा जी इज़्ज़त जो कसम आ सो इमाम हुसैन वा वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु मोहब्बत वारो आ जे तो दारेन का सुल्तान हुसैन इब्ने अली है दारेन का सुल्तान हुसैन इब्ने अली है एक बोलता कुरान हुसैन इब्ने अली है माना के मुसलमान की पहचान है कलमा पर कलमे की भी पहचान हुसैन इब्ने अली है माना के मुसलमान की पहचान है कलमा कलमे की भी
पहचान हुसैन इब्ने अली है। नची सुभान अल्लाह। कुरान ते किया अमल कबो आ, कुरान किया पढ़बो आ, ऐ कुरान जे मथा अमल किया कबो आ, यो असा के इमाम हुसैन सेखारियो आ। मानो चवंदा त मुहर्रम जे महीने में सुन्नी रुगी अहल बैतन जो इमाम हुसैन जो जिक्र छो था कन? छाजे लाइ इमाम हुसैन जो महफिलूं सजायो, बाबा लाला वही कयो, नगर नियाज कयो, बस महफिलूं छो था सजायो? मुचो असा के दीन सेखारण वारो इमाम हुसैन। हाय 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 यार, असा के कुरान सेखारण वारो इमाम हुसैन आ। असा सुन्निन जो हीरो इमाम हुसैन। आओ ना बा, हर कौम जो एकड़ो हीरो हुंदो आ जेके उनके लीड कंदो आ, कायदाना सलाहियतुन वारो हुंदो आ। हींअर दुनिया वारा हॉलीवुड बॉलीवुड जे एक्टरन के हीरो था बनाइन ते हे असांजो हीरो आ। हिंदुस्तान वारा चवंदा बॉलीवुड जा एक्टर असांजा हीरो हिन, अमेरिका वारा चवंदा हॉलीवुड जा एक्टर असांजा हीरो हिन। मूं चयो इहे तव्हांजा ॻाइणा ऐं नचणा भॻवान हिन, असां मुस्लमाननि जो हीरो इमाम हुसैन। वरी जो सुभान अल्लाह। ये जेका स्टेज आ ना, आवाज घणो थी करे, हलो न चुप करे वेही रहो, सुभान अल्लाह, खामोश थी वेहो, नसीहत ॿुधो, तकरीर ॿुधो। सुभान अल्लाह। मुझे इमाम हुसैन असा के सेखारियो त नमाज किए पढ़बी आ। इमाम हुसैन सेखारियो त रब ते भरोसो किए कबो आ। इमाम हुसैन सेखारियो कुरान किए पढ़बो आ। दीन जे खातिर बच्चा किए कुर्बान कराए बाहिन। इमाम हुसैन असा के सेखारियो ओ नौजवान पुट हुजे तने भी दीन जे ला किए कुर्बान कबो आ। जे सगीर बचड़ो हुजे 100 दीन ते किए लुटाए ॾेखार वतन किए छड़बो आ, हिजरत किए कबी आ। वतन भी एड़ो जेको सॼी दुनिया का हसीन आला वतन। वरी जो सुभान अल्लाह। वतन भी वतन ना बा मामूली ॻाल्हि आ। जेके मदीने शरीफ विया आहिनि तन खां पुछा यार सुभान अल्लाह। जेरे जन्नत ॾिसणी अथई तो वञ मदीनो पाक ॾिसी। मुझे दिल पर नबी फरमायो मा बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नह। मुझो घर मुझो मिंबर इन जे विच वारो हिस्सो जन्नत जे बागन मजा हिक बाग आहे। मस्जिद नबवी में दाखिल थींदो जिते जन्नतुल बकी जो इब्तिदा थे दी उते ही हदीस लिखियल है। अल्लाह अखियुन के मदीनो ॾेखारींदो। अल्लाह कंदो ये कोरोना जी वबा लहंदी हड़ई जोही वारा हली मदीनो ॾिसंदासीं। अञा ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने। मदीनो अखड़ियुन जो ठारो आहे, उते आ रहमत, उते आ बरकत, उते दिलुन जो करार आहे। दुनिया जे शहरन सभिन खां सुहिणो मदीनो मुनवर खुदा तो जाने। अर्श खां आला उहा जगह आ जिते मिठल जी मज़ार आहे। ओ हयात आहे हुजूर मुंहिंजो सुणे सुञाणे गुलाम पंहिंजा सदन में साणी थिए उनैया सां। सदन में साणी थिए उनैया सां
फिरत मां कई जे पुकार आहे। अञा जोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। अर्ज पे कया तब घर छड़न दुखियो होंदो आ, समझो था। मदरसे जा तालिब मां भी तालिब इल्म रहियो आहियां, यूनिवर्सिटी में पढ़ने जे लाइ जेके वञी हॉस्टल में रहंदा आहिनि, तालीम जे लाइ वेंदा आहिनि, उहे वक्ती तौर जे लाइ वेंदा आहिनि, उन्हनि खे बि पंहिंजो घर छॾणु दुखियो लॻंदो आहे। माशाअल्लाह जो ही मां कई माण्हू दुबई सऊदी अरब वेंदा आहिनि कमाइण जे लाइ, सालनि जा साल वीचारा सिकंदा आहिनि पंहिंजे घर खे ॾिसण जे लाइ, समझो था। ॾिसंदा आहिनि, रोअंदा आहिनि। हाणे त मोबाइल अची वई आहे, वरी बि बचड़नि सां मुलाक़ात जे लाइ चेहरो त ॾिसनि था, पर हे वतन जी हवा बि प्यारी आहे। असांजी सिंध जी हवा किथां मिली? हाय 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 वरी जो सुभान अल्लाह। असांखे पंहिंजी सिंध सां एॾो प्यार आहे, पंहिंजे वतन सां, पंहिंजे देश सां एॾी मोहब्बत आहे। हिन हवाउनि में लज़त महसूस थींदी आहे। असांखे पंहिंजे हवाउनि फिज़ाउनि में सुगंध महसूस थींदी आहे। त बाबा असांजी सिंध जी हवा किथां लॻे? समझो था। सिंध सां असां एॾो प्यार था कयूं। इमाम हुसैन जो शहर मदीनो पाक, हाय हाय हाय, सॼी दुनिया जे मुल्कनि खां बेमिसाल शहर। हज़ार सिंध जहिड़ा वतन हुजनि, मदीने तां कुर्बान करे छॾ। वरी जो सुभान अल्लाह। पर जॾहिं दीन जी ॻाल्हि आई, जॾहिं मुस्तफ़ा जे तालीम जी ॻाल्हि आई, त मुंहिंजे इमाम हुसैन मदीने जहिड़ो वतन बि कुर्बान कयो। माण्हू हज जे लाइ पिया अचनि, हज अदा करण जे लाइ पिया अचनि। पहिरें पंथ हज़रत इमाम आली मक़ाम मदीने खां मके ताईं पंहिंजी ज़िंदगी जा 25 हज पहिरें पंथ अदा कया हुया। 25 हज हज़रत इमाम आली मक़ाम पहिरें पंध कया हुया। हज जो महीनो हले पियो, पर इमाम हुसैन मैदान करबला में पंहिंजे नाने नबी जे दीन खे बचाइण जे लाइ पियो निकिरे। शुजात हुई न बा मदीने वारे साईं खां। इहा शुजात इमाम हुसैन के विरसे में मिली हुई। हदीस मुबारक है, मदीने वाले साईं फरमायो, किताब कंजुल उम्माल में ये रिवायत है, मारिफतुस सहाबा में हजरत अबू नुईम अस्फहानी या रिवायत दिया, जिनके रिवायत करने वाली सैयदा तय्यबा ताहिरा खातून जन्नत अम्मा फातिमतुज़ ज़हरा है। साइण थी फरमाए तो मुझे बाबे मदीने वाले साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट हजरत सैयदना इमाम हसन ए इमाम हुसैन आया। साइण थी फरमाए मु अर्ज कयो, या रसूलल्लाह मुझा महबूब पंहिंजे विरसे मां मुझे बच्चन के भी कुछ अता कयो। वरी जो सुभान अल्लाह। न्याणी अब्बे का खुरण जे लाई अदा न्याणी अचे त मोहब्बत वारो अब्बो त चवंदो आहे हर शइ लुटाए जा, पर अब्बो हुजे मोहम्मद मुस्तफ़ा जो ही वारा नबी सोने जे हथ में त अल्लाह कायनात जा खजाना ॾेई छॾे। हदीस मुबारक है सही बुखारी शरीफ जी, मुझे दिल पर नबी फरमायो, इन्नमा अना कासिमुन वल्लाहु युती, नींदो अल्लाह हुआ रब जा खजाना वंडण वारो मां मोहम्मद करीम आया। नबी तो फरमाए
खजाना रब जाहिन। तबरानी शरीफ में मजीद लफ्ज अचन था, इन्नमा अना कासिमुन व खाजिनुन, फंडण वारो भी मां मोहम्मद करीम आया। तो अल्लाह जे खजानन जो खजान की भी मां मोहम्मद करीम आया। मना खजाने जो चाबियूं रब मुझे हथ में दिनियूं हिन। हाणे जो न्याणी आई, या रसूल अल्लाह तव्हां पंहिंजे विरसे मझा मुझे बच्चन के कुछ अता कयो। तो मदीने वारे साईं मुर्की फरमायो, काल अम्मल हसनो फलहू हैबती व सुदुदी। ओ फातिमा, मुझे विरसे में माल नाहे, जमीन नाहे, जायदाद नाहे, पर जे को रब मुखे दिनो आ, मुझी हैबत, मुझी हशमत, मुझो जलाल, मुझो हैबत मां मोहम्मद करीम पंहिंजे बच्चे हसन जे हवाले तो कया। मुझी हैबत इमाम हसन जे हवाले तो कया। मुझे नबी जी हैबत छा हुई, जो को मानू मिलण जे लाइ ईंदो हुयो, 40 ॾींहनि जे पंधन ते पहुचंदो हुयो, मदीने खां 40 ॾींहं जी मुसाफ़त ते हूंदो हुयो। तो उन जे दिल ते मदीने वारे साईं जो रोब ऐं हैबत वेही हुई। अबू जहल आयो मदीने वारे साईं सां विढ़ण जे लाइ, माअज़ल्लाह साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये नेण खणी ॾिठुस, पुठीरा वेठा हुया, ये नज़र खणी जो ॾिठन त अबू जहल ॾकण लॻो के माण्हू पुछा के तो हूं त वॾी हाम हणी आवे त नबी सां विढ़ण जे लाइ तूं अञा हे ॾकी थो पियो, डिॼी थो पियो छा? जीअं त जे मूं ॾिठो मदीने वारे साईं जे भर में ब शींहं बीठा हुया, जे मां कुछ चमा हा त मूंखे चीरे फाड़े खाई छाई। वरी जो सुभान अल्लाह, हैबत हुई मदीने वारे साईं जी, को दुश्मन सामूं बीही न सघंदो हुयो। मुझे महबूब फरमायो तो मुझी हैबत मां पंहिंजे बच्चे हसन जे हवाले तो कया। व अम्मल हुसैन फलहो जुर्रती व जूदी। मदीने वारे साईं फरमायो, ऐं पंहिंजे बचड़े हुसैन के मां पंहिंजी जुर्रत, बहादुरी ऐं पंहिंजी सखावत विरसे में थो ॾियां। न समझई ॻाल्हि के, मदीने वारे साईं फरमायो, मां हुसैन के पंहिंजी जुर्रत थो अता कया, पंहिंजी बहादुरी थो अता कया, ऐं मां पंहिंजी बहादुरी सां गॾु पंहिंजी सखावत बि हुसैन खे थो ॾियां। नबी साईं का जॾहिं जाब शे घुरी मदीने वाले साईं अता कई। ये सखावत महबूब जी जोई वारा सखावत मदीने वाले साईं जी अॼु ताईं जारी है। खुदा जी इज्जत जो कसम है, वञ न महबूब जे शहर मदीने में जेका शे घुरंदे सां मिलंदे। हां यार हां, नियत त साफ हुजे, नियत साफ हुजे, नियत जो बेड़ो पुडल आ त उते भी कई वेठा हली। रोज़े शरीफ जे चौधारी धिक्का दींदा, बीहण के हराम चौंदा, वेठा भी मदीने में। नियत सोली कोने का तो उते भी महरूम लगा बैठा है। नियत सोली आ त दूरा हां पंध करे को घड़ीअ जे लाइ अचे त अॾु जी वञे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिलबर साईं तो फरमाए, महबूब तू सखावत में सिज खां वधीक सजी आई। सिज रोशनी विझंदो आ न, सिज उभरंदो आ, ईअं ना है त झूपड़ी में घट रोशनी दे, बंगले में वधीक रोशनी दे, ईअं ना है हूंदो। जहिड़ी सिज झूपड़ी में रोशनी दींदो, ओड़ी वडेरे जे बंगले में भी। सिज चिमकंदो आ त अमीर गरीब न ॾिसंदो आ, फकीर ज़ईफ न ॾिसंदो आ। मुझे दिलबर नबी जी सखावत जी पालूट जो थींदी आ, जेको दमन झलींदो आ तंहिंजो बेड़ो पार थींदो आ। वरी तो सुभान अल्लाह। ओ मिठा तुम आही मली हुआही, सखा में सिज खां सजी हुआही, सुमाली खाली
छड़ियो हुजे तो ये लिखियो के किताब नाहे सुवाली खाली छड़ियो हुजे तो ये लिखियो के किताब नाहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब ना है हसीन चेहरो लाल लबड़ा ये गुलन में गुलाब ना है पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या काज़बान खामोश न रहे मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सखावत मदीने वारे साईं तक़सीम कई वर्से में पेटनी पाजी जुर्रत ऐं पाजी सखावत मदीने वारे साईं फरमायो मो पंजे बच्चे हुसैन के दिनिया तक़सीम दिसो मुझे महबूब किए कई जड़े हैबत जी जरूरत हुई तो इमाम हसन के मिली जड़े जलाल जी जरूरत हुई तो वह इमाम हसन के मिली पर मैदान मल्हाइण जी गाल आई तो हजरत इमाम हुसैन इए करबला में निकतो जिया गजंदड़ शेर वो तो मरहब हुयो जो अली जे सामू आयो हुयो मरहब हुयो काफर पर हाने वरी जमानो बदलियो माहौल तब्दील थियो मरहब मुसलमान जी शिकलुन में पियो अचे यजीद मुसलमान पियो सदाए न बा सामू करबला में इमाम हुसैन जे सामू सदाइन मुसलमान प्या सदाइन ईमान वारो प्या पर पंजे नबी जे पचड़े जो भी हया न हुयो शर्म न हुयो इते मदीने वारे साईं जी जुर्रत जी भी जरूरत हुई तो सखावत जी भी जरूरत हुई मुझे इमाम हुसैन अली मकाम मैदाने करबला में पंजी जुर्रत भी देखारी पंजी सखावत भी देखारी घुरण वारो आयो दीन घुरियो तो हुसैन कुर्बानी पेश कर मुझे इमाम फरमायो बहादुर बाया सकीब आया पर सखावत का आम सखावत मुवट ना है जुर्रत का आम जुर्रत ना है मुझे सीने में मुझे रक्त में मुझे रगुन में जेको रक्त वहे तो सो मुस्तफा जी जुर्रत वारो सखावत वारो रक्त कुर्बानी तो घुरे ओ मोहम्मद करीम जा दीन घुर छा खपई अली अकबर खपे मुझे इमाम चयो वठ दीन मोहम्मदी कुर्बान कुर्बान जने बच्चन जे कुर्बान करण जो टाइम आयो मुझे इमाम बच्चा भी कुर्बान करे देखारिया है रड़ न कई दा न कई असा के जी मुसीबत पहुंचंदी आ त रड़ियों वाका कंदा आयो ना मुझे मुर्शिद दिल पर साईं फरमा न चाहिए सुभान अल्लाह ओ हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आहे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे ओ हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर सुभान अल्लाह हुसैन बाला हुसैन आला
हुसैन दिलबर हुसैन रहबर हुसैन साजे रखी अदावत उन्हैयत जन्नत हराम आहे। वरी जो सुभान अल्लाह। हुसैन साजे रखी अदावत उन्हैयत जन्नत हराम आहे। है कदे कुल्हन ते नबी खयो पे कदे संदन सिर सवार ने है कदे कुल्हन ते नबी खयो पे कदे संदस सिर सवार ने मक्के मदीने कदे तकरबल उहो अलैहि सलाम आहे। मक्के मदीने कदे तकरबल उहो अलैहि सलाम आहे। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे इमाम हुसैन अली मकाम दीन मल्हाए दिखायो। मदीने मां निकतो मक्के मां बि निकतो माण्हू चवंदा अचानक निकिरी वियो कुर्सी जे लाइ माज़अल्लाह कुर्सी जे लाइ माज़अल्लाह बगावत कई इमाम हुसैन। ये लफ्ज़ किताब पिया आहिनि जा तव्हांखे ॾेखारिया। असांजी लाइब्रेरी में जेके कंहिंखे ज़रूरत हुजे त मां पाण ॾेखारण जे लाइ तयार आहियां। किताब लिखियो अथनि हज़रत यज़ीद सैयदना यज़ीद रज़ी अल्लाह तआला अन्हु माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। यज़ीद जी हिमायत में इमाम हुसैन अली मकाम के घट करण जे लाइ जोही वारो पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत कयो। लख यज़ीद हुजन असां उन्हनि ते लानत विझंदासीं असांजो इमाम हुसैन। वरी जो सुभान अल्लाह। मुझे इमाम हुसैन अली मकाम दीन कीअं मल्हायो। सुभान अल्लाह। खत लिखिया कूफियुनि साईं असां वटि अचो। खत लिखी हज़रत इमाम अली मकाम ॾे मोकिलिया हुयनि त ओ हुसैन असां तुंहिंजे हथ ते बैत कंदासीं असां वटि अचो असां तुंहिंजा हमदर्द थींदासीं। हज़रत मुस्लिम बिन अकील कूफे पहुतो। 70,000 कूफियुनि बाज़ रिवायतुनि में 40,000 बाज़ में 70,000 कुछ में तो 80,000 बचे तो 80,000 कूफियुनि हज़रत मुस्लिम बिन अकील जे हथ ते बैत कई। मुझे इमाम के हज़रत मुस्लिम बिन अकील खत लिखियो त क़िबला अचो कूफे में दरबार तैयार आ तव्हांजी हुक्मरानी हूंदी। हज़रत इमाम अली मकाम ने सिलसिलावार एदा खत आया जो मुझे इमाम मजबूर थी पाण मदीने मां निकता है। मजबूर थी कुर्सी जे लाइ न निकता हुया दौलत जे लाइ न निकता हुया। अरे इमाम हुसैन के जेका अल्लाह हुक्मरानी ॾिनी हुई कायनात में अहिड़ी हुक्मरानी कंहिंखे मिली कोन्हे का। खुदा जी इज्जत जो कसम बुखारी शरीफ खोल। मुझे दिलबर नबी फरमायो त इन्नल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नत। मुझा बच्चा हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार। जन वटि जन्नत जी सरदारी हुजे उन्हनि खे ज़मीन जी बादशाही जी कहिड़ी ज़रूरत आहे। अंदाज़ो लगा ना भाउ। जंहिं वटि जन्नत जी सरदारी हुजे उनखे ज़मीन जी बादशाही जी कहिड़ी ज़रूरत आहे। तवज्जो ॾियो अदा। आवाज़ अचे थो जैसी जनरेटर हलाए तेसी भला दुरूद पढ़ो सल्लल्लाहु। ज़बान खामोश न रहे मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीब
सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अल्लाह अकबर। अर्ज पे के अदान जनरेटर बंद न करे भली बिजली अचे हले पियो। हजरत सैयदना इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम हजरत मुस्लिम बिन अकील जो खत मोकलियो ऐ कूफिन जा सिलसिलेवार खत आया। एतरा खत थी विया जो हजरत इमाम आली मकाम वट बोरो भरजी वियो। मानू रिवायतुन में चे दो तबरी शरीफ में रिवायत आए तब व्यापारी हुयो ता रस्ते ता लंघियो त हजरत इमाम आली मकाम एकड़ो बोरो खोले उन में देखारियो त हेतरा खत कूफिन लिखया है। उन मानू चयो त किबला कूफिन मा कदे वफा न थींदी आ। मुझा साईं तुझे अब्बे के कूफिन शहीद कयो हुयो तू करबला न वन। हजरत इमाम आली मकाम फरमायो त मुड़न मोटन मेहणो अने जे दीन जी गाल आई आ तो हुसैन वापस को न वींदो। मैदाने करबला में पहुंचा कूफे का कुछ फसाफते आ। करबला जे मैदान में हुर्र रस्तो रोक्यो। इब्ने ज़ियाद चयो आ त इमाम हुसैन के हर हाल में रोक्यो वने अग्या वधण न दिनो वने। हुर्र चयो किबला मां मजबूर आया मुके हुक्म मिलियो आ मां सिपाही आया मुके हुक्म जी तमील करनी आ। हजरत इमाम आली मकाम फरमायो ओ हुर्र छद तमा कूफे वन्या या वापस वञण दे। किबला है लश्कर 5000 जो मुसा गड रलायो वियो आ वापस नाहे मोकलणो न को अग्या वञणो आ जेसी हुक्म नामो अचे। इब्ने ज़ियाद छा कयो जो 22000 जो लश्कर हजरत इमाम आली मकाम जे सामो अचे बिहारियो। इब्ने साद जेको उन लश्कर जो अगवान आ शिमिर हुरमला ये मेमना मेसरा ते बीठा हजरत इमाम आली मकाम सा जंग करण जे ला 9 मुहर्रम जो दिहाड़ो आयो। यजीद जे लश्कर में तबल वगो त जंग कंदासी। हजरत इमाम आली मकाम सैयदना अब्बास के मोकलियो वञ अब्बास अदा वञन के चयो त अज रात जुम्मे जी आशूरा जी रात आ 10 मुहर्रम जी रात आ जे जंग करनी आ त सुभाणे ताई मुलतवी कयो। जंग का डिजण वारो हुसैन न वरी जो सुभान अल्लाह। रात छडियो त असां अल्लाह जी इबादत कयूं। अजो की रात छडियो त मालिक के याद कयूं। रात हुनन जे काफले वारन चयो त सुभाणे इंशाअल्लाह जंग कबी। हजरत इमाम आली मकाम रात जो पांजे साथियन के जमा कयो आ अजीजन के जमा कयो आ काफले वारन के जमा कयो। खेमे जो इयो उछाए फरमाइन था जेको वञण चाहे सो भली वञे जेको रहण चाहे सो रहे। यजीदिन जो मुकाबलो मु हुसैन साहे दुश्मनी मूसा रखी अथन तव्हां मां को वञण चाहे भली वापस हलियो वञे। इयो उछाया तो हिते भी माफ कंदो मास हशर में भी माफ कंदो मास उन का को पुछण वारो न हुंदो। मानन चयो किबला इयो न उछायो साथी तो सायूं मदीने मां निकता आयूं क़यामत जे दिहाड़े भी तो सां गॾु हूंदासीं। इमाम बहादुर होयो तो साथी भी के घट कोन होया। चवन लगा किबला जडे क़यामत जो दिहाड़ो थींदो तुझो नानो नबी पुछा कंदो तो मुझो बच्चो हुसैन मैदाने करबला में अकेलो छड़े आया हुयो ऐ वो दुश्मनन जे सामो हुयो तमा वापस छो मोटी आयो। किबला तुझे नाने सुने के केड़ो जवाब दींदासी साईं जीण भी तो साए मरण भी तो साए। इमाम हुसैन दुआऊं ॾिनियूं। रात जो वक्त थियो मुझे इमाम हुसैन मैदान करबला में दुआऊं घुरंदे रात गुजारिया। साथियन कुरान पे पढ़िया हुनन जे लश्कर में तबल जा आवाज हुया धुन जा आवाज हुया
में अल्लाह जे कुरान जो आवाज हुयो। रात जो पोयों पहर थियो आ रिवायत में चे जो हजरत इमाम अली मकाम आरामी थिया, साथी आरामी थिया। अचानक हजरत सईदा शहरबानो साईं रोदी उठिया। हजरत इमाम अली मकाम वटाई साईं पुछा था कन साईं छोरनी छो खौफ ज़दाही जी त मुझा वर माहिर सुतल हुयस ख्वाब में हिकड़ी औरत ॾिठी जा खणी जो निहारिया त मैदान करबला के बुहारी पे ॾिनई। मु पुछा कई मां सम्मा हिन मैदान रिण के छो थी बुहारी हिते केरा जो हिन के बुहारी थी दी तू केरा पंजो चेहरो ॾेखार। उन औरत चेहरे ता कपड़ो हटायो जी मां नबी जी न्याणी फातिमतु ज़हरा। ओ मुझी न्याणी सुभाणे मुझो बच्चो हुसैन इन मैदान करबला में शहीद थींदो। मुझे बच्चे के जड़े तीर लगंदा तलवारुन जा घाव थींदा वो घोड़े ता हेठ किरंदो मता को जमीन ते पत्थर हुजे को काठी हुजे मुझे बच्चे के तकलीफ न पहुंचाए। मां मदीने माली मैदान करबला बुहारण जे लाई आया। हजरत इमाम अली मकाम फरमायो त या मुझी अम्मा जीजल हुई जेका पाने बच्चे जी सार लहण जे लाई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजरत सईदना इमाम अली मकाम सुबह थिया मैदान करबला में आया। सिफों सिधियों कयूं वियूं फजर नमाज पढ़ी वई सिफ सिधी थिया वारे वारे सा यार ईंदा विया कुर्बान थींदा विया अजीज ईंदा विया मदीने वाले साईं जे दीन जे मथा फिदा थींदा विया हत्ता के साथी कुर्बान थिया। हाणे वरी बनु हाशिम जो वारो आयो बचड़न जो वारो आयो त हजरत कासिम चयो त बाबा चाचा साईं मुखे इजाजत ॾियो त मां थो मैदान मल्हाइण जे लाइ वञा। वरी चयो सुभान अल्लाह। सईदना कासिम चयो चाचा मुखे इजाजत दे बच्चा तू मुझे भाव जी निशानी आहीं किए तो के इजाजत दिया सब्र कर मुझा बच्चा बैठा इन से विड़ंदा मुझा भाईर बैठा इन से विड़ंदा और नहीं मोहम्मद कुर्बान थींदा तू मुझे भाव जी निशानी तो के किए छया। हजरत इमाम कासिम साईं अर्ज कयो चाचा साईं प्यो को मसलो नहीं पर मुझे बाबे हसन मुझे गिची में एकड़ो तावीज विधो हुयो जी जडे को मुश्किल वक्त अचे उन वक्त यो खत खोले पढ़ जा यो तावीज खोल जा जेको लिखल होजे उन ते अमल करे ॾेखार जा। चाचा साईं अज रात का वधीक बियो केड़ो मुश्किल टाइम होंदो बियो केड़ो दुखियो वक्त होंदो अज जो यो खत खोलियुम चाचा साईं उन में बाबा साईं जी नसीहत लिखल हुई वसीयत लिखल हुई तो बच्चा कासिम मैदान करबला में मुझो अतो हुसैन विंदो उते दुश्मन तीरन तलवारुन सा हमलो कंदा ओ बच्चा तोखे मां वसीयत तो कया तो मुझे अदे हुसैन ते पांजो सिर कुर्बान करे ॾेखार। चाचा साईं हाणे कीअं हुकुम कयो मुझे बाबे साईं जी वसीयत आ मुझा किबला हाणे मां त पोइते नथो हटण चाहियां। हजरत इमाम अली मकाम फरमायो तो बच्चा मुखा इजाजत तो वठी तो वञ अवल पंहिंजी पुफी ज़ैनब खां मोकल वठी आ सईदा ज़ैनब साईं गले सां लातो आ भाकुर पातो आ गिलन ते चुमियूं ॾिनियूं हिन ओ बच्चा कीअं थो वञी तू मुझे अदे हसन जी निशानी चवण लॻो त ओ पुफी साईं ॿियो को मसलो ना है बाबा साईं खत लिखियो आ वसीयत ते अमल करणो आ। हजरत इमाम अली मकाम खां मोकलाए सईदना कासिम साईं मैदान करबला में आयो कासिम जो कदम रखण हुयो इए महसूस थियो जे हैबत मौला अली वारी हुई जेका हैबत अबे हसन के विरसे में मिली हुई सा हैबत कासिम जे चेहरे मां नजर अची रही हुई। वरी जो सुभान अल्लाह तबरी में रिवायत अचे थी इमाम
हुसैन के को जंगी लिबास इमाम कासिम के जंगी लिबास न पातल हुयो, न खुद पातल हुयो, न सिरह पातल हुई, न ढाल हथ में हुई, एकड़ो सन्नो पहरान पातल हुयो जेमा सनन जो जिस्म मुबारक जाहिर पियो थे। ये घोड़ो डोड़ाईंदा आया, फरमान लगा आहे को जेको कासिम इब्ने हसन सा मुकाबलो करे, जेके जहन्नम में जल्दी वञणो आ, अचे मुकासिम सा मुकाबलो करे, उनके जल्दी जहन्नम में पहुंचाइण जे लाइ कासिम मैदान में आयो आ। सुभान अल्लाह। ये शुजात हुई ना, जे बच्चे के निहार ते हैदर इकरार शुजात भी नजर अचे। मानू तो चवंदा साईं वियो कटजी विया, शहीद थी विया, माज़ला खत्म थी विया, न जेका जुर्रत ऐं बहादुरी मैदान करबला में मुझो इमाम त परे जी ॻाल्हि आहे, कासिम जे साम्हूं को बीहण वारो हुयो। अर्ज़ नाले पहलवान हुयो, तंहिं चयो त मां कासिम जे मुक़ाबले में वेंदुसि। अर्ज़क उन जो पुटु बीठो हुयो, उन चयो त बाबा मुंहिंजे हूंदे तूं कीअं थो वञी, मां तो कासिम जे मुक़ाबले में वञा। नौजवान छोकरो आ, माण्हू चवंदा एॾो वॾो पहलवान वरी ॿार जे मुक़ाबले में आयो आहे। पुट आयुसि, हज़रत इमाम अली मकाम परे खां ॾिठो पे त मुंहिंजो बच्चो कीअं थो मैदान मल्हाए। पहिरें वार में अर्ज़ जे पुट जो सिर कलम करे, वरी ॿियो पुट आयो, तंहिं चयो बाबा मां थो अते जो बदो वठ वञा। वरी ॿियो पुट आयो, चार पुट अर्ज़ जा हुया, हज़रत इमाम कासिम जे मुक़ाबले में आया, चारई जहन्नम वासिया थी विया। अर्ज़ के गुस्सो आयो, तलवार बार कढी चई त मां थो मुक़ाबले में वञा। सईदा ज़ैनब खेमे मां ॾिठो पे, दुआ जे लाइ हथ खईं, ओ मुंहिंजा मौला हो अर्ज़ का है कासिम मां मुंहिंजे मासूम जी मदद कजां। हज़रत इमाम कासिम के पंहिंजे ॾाॾा साईं वार याद हुयो, जॾहिं मरहब मुक़ाबले में आयो हुयो। हज़रत मौला अली फरमायो, ओ मरहब हेॾो वॾो पहलवान तो सदाई, तोखे रिकेब में पैर विझण नथो अचे। हुन पैर जे जो ॾिठो त अलीअ जो वार पियो, मरहब पहिरें वार में हज़रत कासिम के पंहिंजे अबे पंहिंजे ॾाॾे जो वार याद हुयो, जीअं जो अर्ज़क पहलवान हज़रत कासिम जे मुक़ाबले में आयो। सैयदना कासिम फरमायो, ओ अर्ज़क सॼे इराक़ में तुंहिंजो नालो आहे, हेॾो वॾो पहलवान ही लगाम ॿधण नथो अचई, घोड़े जी मुहार ठाहिण नथी अचई, हिन नज़र जो मुहार ॾे विधी आहे, वार जो पियो आहे। तलवार त कासिम जे हथ में हुई, पर कुवत बाज़ू में मौला अली जी हुई। नचई सुभान अल्लाह। धक्की हिकड़े सां अर्ज़क जो सिर उॾाए थी। मौला हुसैन जे कबीले मां अल्लाह अकबर जो नारो थियो आहे। इब्न सद जो जे अकेला वेंदो त अकेलो कासिम सॼे कबीले के, सॼे काफ़िले के, लश्कर के पूरो कंदो। दुश्मन गॾिजी हमलो करण लगा, को तीर पियो हणे, को तलवार पियो हणे, को घाव पियो करे, विढ़ंदा रहिया तांजो सैयदना कासिम साईं के उन बेहाल कयो आ। सैयदना कासिम साईं इमाम अली मकाम वटाया, ओ चाचा साईं उन लगी आ, पाणी जो हिकड़ो ढुक मिले तो सजे लश्कर सां वरी मुकाबलो कया। हज़रत इमाम अली मकाम फरमायो, बच्चा देर न होडे निहार तुंहिंजो अबो कौसर जो प्यालो खयो तुंहिंजे इंतज़ार। सैयदना कासिम जान कुर्बान करण जे लाइ निकता। दुश्मन इए पिया हमलो कन, जे कुत्ता शिकार ॾिसी ईंदा आहिनि, इए ज़ालिम मुंहिंजे इमाम जे मथां हमलो करण लगा। के तीर हयो, के तलवार जो घाव हयो, के बर्छी हई, के भालो हयो। मासूम गुलाब जे गुल खां नाजुक कासिम घोड़े ता हेठ तजरी फरमा रड़के, या मां अदरिकनी
ओ चाचा हुसैन पंजे भाइटे जी मदद जे राचो सईदना इमाम अली मकाम डोड़ंदा आया घोड़ो डोड़ाईंदा जसी पोता तेसी कासिम पंजे मालिक के प्यारो थी चुको है सैयदना इमाम कासिम जो जसद मुबारक खणी खैमन ले आया वारे वारे सा अली अकबर कुर्बान थियो अली असगर कुर्बान थियो भाईर कुर्बान थिया अब्बास कुर्बान थियो अबू बकर उस्मान कुर्बान थिया साथी कुर्बान थिया हाने मैदान करबला में बियो को साथी न हुयो बियो को हमदर्द न बचो अकेलो इमाम हुसैन मैदान में बिठोआ हुर शहीद थियो हबीब शहीद थियो अब्बास शहीद थियो मुझे इमाम सजे पासे नजर विधी वरी खब्बे पासे निगाह डोड़ाई वरी सामो डिठो चैनी पासे यजीदी नजर प्याचन को हाल भाई मौजूद न हुयो उन वक्त मुझे इमाम मुंह आसमान देखणी रोई अर्ज कयो मुझा मौला छा हुसैन अकेलो रह जी वियो चा हुसैन जो को मददगार न रहो पण रण कर चाहे को हुसैन की मदद करने वारो आए को नबी जे बचड़े जी मदद करने वारो बेन तमारुन जवाब न दिनो रिवायतन में अचे तो मुझे लजपाल नबी जी सूरत खनादो आईया मुझे दिल पर नबी फरमायो बच्चा हुसैन देर न है सब्र कर जो हाणे तुम नबी जे हथा कौसर जो प्यालो पीण वारो आई हे तुझो अबू अली मौजूद आ हे जन्नत जो हुरू मौजूद हे तुझो भाव हसन मौजूद आ इंतजार कर ओ बच्चा सब्र जो टाइम आ इम्तिहान जो टाइम आ हजरत इमाम अली मकाम फरमायो बस ना साईं मां त इंतजार में हुयस तो मुझे महबूब जो दीदार केडी मोल थींदो हाणे त खिलंदे हुसैन सिर कुर्बान करे ये मलाए देखारियो जो सिर कुर्बान करे देखारियो दुश्मनन सा विढ़ंदा रहा ता जो के तीर हयो तलवार जा घाव कया पण घोड़े ता हेठ किरिया शिमिर सीने ते बिठवा ओ हुसैन नमाज आ हुसैन तुझे शहादत जो टाइम छुआ मुझे इमाम फरमायो जो ही जो मुसलमानों मुझे इमाम हुसैन शिमिर के जवाब दिनो ओ शिमिर थोड़ी देर बीत हुसैन बरकत नमाज पढ़ी वठे शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे घर भी लुटाना मेरा अरे सर भी कटाना मेरा एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे मुझे इमाम हुसैन नमाज पढ़िया जालिमन नमाज में साईं जंजे मथा एड़ो पार कयो जो सरे अक़दस तने पाक खंधार थी वियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन छा कयो छन जो सिर नेज़े ते सवार कयो वियो कुछ जालिमन जो तॾह भला घोड़ा आणियो घोड़ा आंदा विया इमाम हुसैन जे पाक जिस्म ते डोड़ाया विया है वो हुसैन जेको नाने नबी जे कुल्हन जो स्वार हुयो मुझो इमाम हुसैन ईंदो हुयो तो मुझो दिल पर नबी पंहिंजा चप खणी इमाम हुसैन जे चपन ते रखंदा हुया घोड़ा आंदा विया जेको कुल्हन मदीने वाले साइंस खेड़ंदो हुयो जो पुठी ते पियो चढ़े तो मुझे दिल पर नबी पंहिंजी नमाज डिघी करे छड़िया जालिमन मुझे इमाम हुसैन जिस्म ते घोड़ा डोड़ाया है
बीबी ज़ैनब साइड परे का डिठो तबरी शरीफ जा लफ्ज़ चमथा डोड़ंदी सईदा ज़ैनब साइड अम्मा ज़ैनब साइड मोहम्मदी ने देखे हुआ रोई चवे थी या मोहम्मद नबी तुझे मथा मलाइकन जो सलाम मुझे हाज़िल हुसैन बिल अरा मुज़म्मिलुन बिद्दमा जिस्म ता कपड़ा लाए वरता हिन तुझे बच्चे हुसैन जो जिस्म मिट्टी हाड़ो कयो वियो आ मुक़त्तउल आज़ा अना नबी तुझे बच्चे हुसैन जा उज़वे खा कटिया विया हिन या मोहम्मद या साईं जी रड़ जो निकतिया रिवायतुन में अचे तो दुश्मनन जे अखिन मां लुड़क वही आया था हे केड़ो जुल्म करे वेठा है हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम ओ पुट कूंध वियो काज जी रात कुसी पुट कूंध वियो काज जी रात कुसी सो कासिम घोट खुदा जो कसम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम ओ हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा अल्लाह हर हूर हुसैन के हार विधा वही करबल बण जी बागेरम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु हजरत सैयदना इमाम अली मकाम जो सरे मुबारक जालिम खौली बिन यजीद नाले जालिम हुयो ज़िबह करे हिकड़े तश्त ते रखे ऐं इब्न ज़ियाद जे आॾो आंदई इब्न ज़ियाद जे हथ में लठ हुई कूफे जी दरबार लगल हुई हजरत इमाम अली मकाम जो हसीन चेहरो एड़ो हुस्न जेको मुहम्मद मुस्तफा जो मुशाबे हुयो ये वार मुबारक गिलन ते प्या पवन सुहारी मुबारक रत में रंगीना हजरत ज़ैद बिन अरकम बोन दरबार में बैठो हुयो इब्न ज़ियाद छा कयो जो लठ हथ में हुयसि ये लठ खणी इमाम हुसैन जे चपन ते हईं ते उहे चपजन ते मुस्तफा चुमदा हुया उन्हनि ते लठ जो हईं हजरत ज़ैद बिन अरकम कुराड़ो सहाबी उथी बीठो फरमाइण लगा ओ बदबख्त लठ परे कर मूं पंहिंजी हिननि अखियुनि सां ॾिठो हुयो जो इहे चप हूंदा हुया नबी सुणा हिननि चपनि खे चुमंदा हुया चूसींदा हुया अरे कर पंहिंजी लठ त इब्न ज़ियाद चयो केर आयो कुराड़ो जेको मूंखे भरी दरबार में लफ़्ज़ तो ॻाल्हाए चयो त ज़ैद बिन अरकम सहाबी रसूला इब्न ज़ियाद चयो जे कुराड़ो न हुजी हा तुंहिंजी कुराड़प जो अछनि वारनि जो हया थो अचे न त तोखे क़त्ल कराए छॾिया हा सैयदना ज़ैद बिन अरकम रोई फरमायो तोखे मुंहिंजे अछनि वारनि जो हया पवे थो नबी जे नंग जो हया नथो पवे
नबी जे बच्चे जो हया न थो पवई रोंदा पण दरबार में बाहर निकरी गया। एड़े वक्त में जडे इब्ने ज़ियाद ज़ियादतियों कयूं, यजीद मलामतों कयूं, कूफिन जुल्म कया, इत्ते इमाम हुसैन जा घर वारा न मातम कयुन, न मुंह ते थक हन, न रड़ियों वाका कयन, पर अम्मा ज़ैनब करबला का कूफो, कूफे का दिमश्क, दिमश्क का वरी करबला, करबला का मदीने पहुंचा त अम्मा ज़ैनब जी ज़ुबान ते अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी। जडे अम्मा साइण मैदान करबला का वापस मदीने पाक पहुंची त इन सफर में 72 कुरान मजीद जा खत्मा टीहा कढिया हुआ। 72 दफा कुरान मजीद पढ़ियो हुयो। नाने नबी जी दरबार में अचे 72 कुरान जो तोहफो पेश कयो तो 72 भायर कुर्बान कराए मुझा महबूब तुझे दरबार में आई आया। अहल बैतन जो किरदार त इहो। अहल बैतन गालियूं त न ॾिनियूं हुयूं, यज़ीद खे गालियूं इमाम ज़ैनुल आबिदीन न ॾिनियूं हुयूं। हिकड़ी रिवायत ॾेखारियो, हिकड़ी तारीख़ जी हिकड़ी रिवायत ॾेखारियो त इमाम ज़ैनुल आबिदीन यज़ीद त परे इब्ने ज़ियाद या शिमिर खे गार ॾिनी। मुझे इमाम ज़ैनुल आबिदीन जी ज़ुबान त अखलाक वारी हुई, तालीम मुस्तफा वारी हुई। ओ अहल बैतन जा हुबदार सदान वारा तो के सहाबन के गारियों ॾियण के सिखारियूं आहिनि। जे अहल बैतन जो हुबदार आहीं त नबी जी आल जो तरीक़ो गारियों ॾियण नाहे, घटि वधि ॻाल्हाइण नाहे, बल्कि उन्हनि जो तरीक़ो त दुआऊं ॾियण आहे। वरी जो सुभान अल्लाह। असा अहल बैतन जा हुबदार आहियूं जेको तरीक़ो सोग जो या दुख करण जो इमाम ज़ैनुल आबिदीन सेखारियो उहो असां जो दुख वारो तरीक़ो। हा बाबा अबे के त शहीद थींदे इमाम ज़ैनुल आबिदीन ॾिठो हुयो। असां ॿुधूं था त हाम ॾकनि था, लिंग ॾके था, लिंग ॾकनि था त कीअं वाक़ियो पेश आयो हूंदो, पर इमाम ज़ैनुल आबिदीन अखियुनि सां ॾिठो। अली असगर के कुर्बान थींदे ॾिठई, अली अकबर शहीद थींदे ॾिठई, सौट कासिम के शहीद थींदे ॾिठई, पंहिंजे अब्बे जो सर नेज़े ते सुवार थींदे ॾिठई। इहो सफ़र इमाम ज़ैनुल आबिदीन कयो हुयो, मुंहिंजे इमाम ॾिठो हुयो, पर इमाम हुसैन जे शहजादे मातम न कयो, रड़ियूं वाका न कया। इमाम ज़ैनुल आबिदीन सब्र करे ॾेखारियो। वरी जो सुभान अल्लाह। जे तव्हां अहल बैतन जा हुबदार आहियो, जोही वारो कन खोले ॿुधो, उहो तरीक़ो अपनायो जेको इमाम ज़ैनुल आबिदीन सेखारियो आहे। अमल कबो न तरीक़े ते। इमाम ज़ैनुल आबिदीन करबला मां आया त कुरान सां दिल लाए आया। इमाम ज़ैनुल आबिदीन जी मोहब्बत निमाज सां हुई। इमाम ज़ैनुल आबिदीन जी आदत सखावत जी हुई, करम नवाज़ी करण जी हुई, माफ़ी ॾियण जी हुई, ॾुखारनि जो भरझलो थियण जी आदत हुई, हली वञी ग़रीबनि जी मदद करण जी आदत हुई। या कुल्हन ते बार खणी अन्न खणी मदीने जे मिस्कीनन में इमाम ज़ैनुल आबिदीन वञी पहुचाए ईंदा हुआ। जंहिं ॾींहुं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन वफ़ात कई उन ॾींहुं मदीने जा गरीब बुखारा रहिजी विया। पोइ ख़बर पई त गरीबन के खाधे खाराइण वारो, राशन पहुचाइण वारो ॿियो कोन, नबी जो शहजादो इमाम ज़ैनुल आबिदीन। इहो तरीक़ो अहल बैतन जो आहे। हो मिठा अमल कयो, अल्लाह ताला खां दुआ घुरो। जे अमल नसीब नाहे त अल्लाह असां के अहल बैतन जे तरीक़े ते हलाए, अहल बैतन जे रस्ते ते हलाए, उन तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए जंहिं तरीक़े ते मुझे इमामन ज़िंदगी गुज़ारी, अहल बैतन ज़िंदगी गुज़ारी, मदीने वारे साईं जे बचड़न ज़िंदगी गुज़ारी। जे उहो तरीक़ो मिली वञे त जोही वारो हिते भी बेड़ो पार आ त कब्र हशर में बेड़ा पार है। अल्लाह ताला असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आखिरी असांजे फ़कीर मोहम्मद अमीन जी फरमाइश आहे त हे नात ॿुधायो। ए शहीद करबला तोखे सलाम, ए शहीद करबला तोखे सलाम, ए शहीद करबला तोखे सलाम, तुझी इज्जत तुझी अजमत खे सलाम।
मुस्तफा मदनी जो तो सा पिरत प्यार तू हबीब ने जे कुलन जो थे सुवार बरतरी आई तू जिरफत खे सलाम। मुझे इमाम के सलाम पेश कर चाहे उठा दे वडे हाथ मथे खड़ी चो ए शहीद करबला तो खे सलाम तुझी इज्जत चो चो ए शहीद करबला तो खे तुझी इज्जत तुझी अजमत खे सलाम। जंग चोटी तो हुई बेदीन सा जंग चोटी तो हुई बेदीन सा साथ सारो तो लुटायो दीनता दीन सा हिन तुझी मोहब्बत खे सलाम तुझी इज्जत तुझी अजमत खे सलाम। ए शहीद करबला ए शहीद करबला तो खे सलाम तुझी इज्जत तुझी अजमत खे सलाम। आखिर में मुझे मुर्शिद फरमाए वो दिल पर सोई हर दम तुझो हुबदार हुआ ए जो हर दम तुझा हुबदार हुआ अहल बैत में साइन यखे प्यार हुआ ए सखी तुझी नायत खे सलाम ए सखी तुझी नायत खे सलाम तुझी इज्जत तुझी अजमत खे सलाम।